बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह दा नाम निहायत मेहरबान। त मुंहिंजो नालो आहे सैयद नूर नवेशा जिलानी। त यासीन शाह मुंहिंजो भाउ आहे, किथो सॻो, किथो नादर अली शाह जा पुट आहियूं। ॻोठ हयात खान गोबंग में वेठल आहियूं। तालका सजाउल जुनेजा, ज़िले कंबा शहज़ाद कोट। SSP साहिब कंबा शहज़ाद कोट। ऐं डिया जी लार कयां ऐं वसवारनि खां मां मुतालबो कंदुमि शीशन जज के ऐं शीशन कोर्ट के ऐं लार के हाई कोर्ट के सुप्रीम कोर्ट के इस्लामाबाद आई के। त बाला ऑफिसर के त ॿुधनि पिया, मुंहिंजी वीडियो खे ॾिसनि पिया। उन्हनि खे मुंहिंजो मुतालबो आहे त जे अगरि यासीन शाह के ख़ुदा जे वास्ते अलाह जे वास्ते मुंहिंजो हक़ न कंदो, उते त मां इजाद कंदुमि, मुज़ाहरा कंदुमि, धरणा लॻाईंदुमि। त पर पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि बि ॾींदुमि। त मजबूर कयो वियो आहे। त कंहिंमें यासीन शाह मजबूर कयो आहे, ख़ालिद हुसैन शाह मजबूर कयो आहे, ज़ाहिद हुसैन शाह मजबूर कयो आहे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो ऐं हुन ते मथां FIR करायो, NC करायो, कोर्ट में केस विझो ऐं मुंहिंजे लाइ हक़ सां ॻाल्हायो। ऐं किथे बि ॻाल्हियूं करे तयारु आहियां, पर मुंहिंजी मुरीदी में धार घिरो पियो आहे। ॾन बि वठे थो, क़स्मूं बि विझे थो ऐं कॾहिं बहानो करे वञे थो मुंहिंजी ज़ाल बीमार आहे, कॾहिं चए थो त मुंहिंजी धीउ बीमार आहे, कॾहिं चए थो त मुंहिंजो सहुरो बीमार आहे, कॾहिं चए थो सालो मुंहिंजो बीमार आहे। हाणे हंधो कहोल बीमार थिए त हुन में त मुंहिंजी मुरीदी त हिसो त न आहे। त उन्हनि खां वञी वठी ख़ुदा जे वास्ते, क़ुर जे वास्ते, मदीने साईं जे वास्ते यासीन शाह, ख़ालिद शाह, ज़ाहिद शाह खे फांसी ताईं चढ़ायो, सज़ा ताईं पहुचायो। मूंखे ज़लील बि कयूं पिया आहिनि, न शादी था कराइनि, न मंगड़ी था कराइनि, न अॼु ताईं मां ज़लील ॻोतो आहियां, कॾहिं किथे कॾहिं किथे। ऐं ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो।